मोतियन सां जड़ियल आहे 77 खानन में बंद करे फौज जो कड़ो लगाए हेडे मुंडे अची रही आ अवां में को अहिड़ो ताकत वारो आहे उन जे अचण खां पहिरीं यो तख्त हिते आणे ॾे। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए काल इफरीतुम मिनल जिन एकड़ो जिन थी बीठो साईं आऊं तो खणी अचां चंद मिनटन में 1000 मील के फासले ता 1000 मण वजनी तख्त 7 कोटन में बंदा फौज जो उनके कड़ो दिनला साईं आऊं तो वाड़े घणी देर में अवां इते वेठा होदा अना जलसो कायम होदो अवां जे उठण का पहरे तक आणे जण मुजो कमा अल्लाह जे नबी फरमायो ना मुखे अना भी जल्दी आ साईं वरी इंसान ने निहारे फरमायो अवां में को एड़ो आए कुरान गवाए एक वलीउल्लाह उठी बीठो। सुभान अल्लाह। केर उठी बीठो गला गला वली उठी बीठो केरदा सुलेमान अलैहि सलाम के दरबार में अर्ज कई साईं आओ तो हाणे। सुभान अल्लाह। चओ न सुभान अल्लाह। हिता खां खणण न काथे सुलेमान अलैहि सलाम जो मुल्क किथे थी बिल्किस 1000 मील जो फासलो आई 1000 मण वजनी तख्त। सुभान अल्लाह। साया तो आने जा घणी देर में किबला ती को न लगदो अध दी को न लगदो कलाक भी को न लगदो अध कलाक भी को न लगदो न साईं 10 मिनट भी को न लगदा 5 मिनट भी को न लगदा मिनट भी को न लगदो अध मिनट भी न साईं सेकंड भी को न लगदो तख्त आने जण मुजो कमा घणी देर में किबला वकाल लगी इंदहु इल्म मिनल किताब अना आती कभी कबिला अय्यर तदा इलैका तरफुका प्यारा सेकंड भी को न लगदो अख छुंब वडी गाला अख जो मथियो हिस्सो अना हेठिए सा मिली न सकदो तख्त आणे जण मुजो कमाए। सुभान अल्लाह। घणी देर में अख छुप खादी बे काबिल अंजर तदा इलैका कुरान गवाह है प्यारा ही अख जो को पलक आहे मथियो यो हेठिए सा न मिली न सकदो तख्त आणे जण मुजो। सुभान अल्लाह। आई हजरत सुलेमान को न्यारे त तख्त सामू रखियो तख्त सामू मुखे चवण अख छुप खादी पहिरीं यो को टाइम ॻाल्हायो माण्हू हिकु कदम भी नथो खणी सके एतरी देर में माण्हू अला जे केतिरा भेरा अख छुपे आस दे दरजा बीठो भी उते आ तख्त भी आंदई वयो भी कोन तो किए तो चवी अब्दुल कादिर जिलानी यार शरीफ में नहीं दो अहले सुन्नत वालो जे करे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मत जो वली आस बिल बरखिया अख छुप खां पहले तख्त आणे सके तो जेको हसनी हुजे हुसैनी हुजे आले अली हुजे औलाद नबी हुजे पीरन जो पीर हुजे वो अब्दुल कादिर जिलानी भी पुटल पेड़ा तारे सके तो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अरे छा चवंदा परे खां सद नथा ॿुधो अल्हम्दुलिल्लाह कुरान तो खिदमत हो जा त अल्लाह जा नेक बाना परे खां भी सदड़ा ॿुध। सुभान अल्लाह। सुमतल जेके उहे भी चओ सुभान अल्लाह। हजरत सैयदना सुलेमान अला नबीना अलैहि सलातु वस्सलाम साईं जो काफिलो अची गयो अल्लाह जो कुरान सूरत नमल ओड़ियो सिपारो हजरत सुलेमान अला नबीना अलैहि सलातु वस्सलाम जो काफिलो अची रहियो आ क्या माकोड़ी जी लाइन पे वई हाजी माकोड़ी कतार करे पंहिंजे सुराखन में पंहिंजे घर दे वजन पे उन माकोड़ी जेका सरदार हुई मलेका हुई उन पंहिंजे सैनिक खे चयो जल्दी जल्दी सुराखन में दाखिल थी मता
सुलेमान अलैहिस्सलाम जो काफिलो अवा के बेखबरी में मारे विच सुभान अल्लाह चुपोए मारे विच अल्लाह जो कुरान गवाए हत्ता अतौ अला वादिन नमिल काफिलो जरे मलमा कोड़ी जे उन गार दे वे जो आयो अकालत नमिलतुई या अय्युहल नमलुदखुलु मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशउरून सुभान अल्लाह माकोड़ी की पंजे साथियों के चवे जल्दी जल्दी पंजे बिरन में सुराखन में घर में हली वजो ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु मतलब बेखबरी में अल्लाह जे नबी जो काफिरों वाजे मथा चढ़ी काले सनाउला पारे पते रहमतुल्लाह तफसीर जे अंदर लिखियो आना काफिलो 40 मील परे सुभान अल्लाह घणा मील 40 परे माकोड़ी ने 40 मील अगियां है उतां खां ॾिसी करे ऐं इहा ॻाल्हि कनि थियूं हज़रत सुलेमान 40 मील जे फ़ासिले ते माकोड़ी जी ॻाल्हि ॿुधी सुभान अल्लाह नबी जवा अल्लाह जो कुरान फता पसमताही कमिल कौलहा सुभान अल्लाह 40 मील जे फ़ासिले ता हज़रत सुलेमान माकोड़ी जी ॻाल्हि ॿुधी बि वरती आहे मुर्की पया सुभान अल्लाह ओ सुने तब जारे हे मोटे न्यार जे कदे अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान 40 मील जे फासले ता माकोड़ी जो आवाज ॿुधी सके तो सुनी सके तो हुसैन जो नालो मदीने मां वही करे अली मुराद बारी जे कोठ वारल जा हे दुरूद ऐं सलाम सुनी सके तो जिस्म जो कपड़ो मसा थींदो आहे रब कपड़े में बरकत और आलम सुबह वलियत वलिय नबियत नबिय पर जेको कपड़ो उन जे जिस्म का टच थी वेंदो आहे रब उन कपड़े में बरकत रखंदो सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान गवाए हज़रत सय्यदना याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे बचड़े यूसुफ अलैहिस्सलाम जे जुदाई में बेहाल रोंदो रहियो जॾहिं महिल भार वञे हज़रत यूसुफ जे दरबार में पैदा अता बाबू तुंहिंजे जुदाई में रोई रहियो आहे साईं फरमायो मां जल्दी अचण वारो आहियां पर फ़िलहाल हीअ मुंहिंजे कमीस खणी वञो सुभान अल्लाह छा खणी वञो इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़ल्क़ूहु अला वजहि अबी याते बसीरा ओ मुंहिंजा भाइरो हीअ मुंहिंजी कमीस खणी वञो कमीस खणी वञण तव्हांजो कमु आहे बाबे जे अखियुनि सां लॻाइण तव्हांजो कमु आहे अखियुनि खे ठीकु करण करीम रब जो कमु आहे छा खणी वञो कमीस खणी वञो हाशमी सुरमू न आहे का आई मेडिकल पंहिंजे मेडिसन आहे का अख जी दवा न आहे को कतरो न आहे कमीस खणी हज़रत ख्वाजा ख्वाजगान सुल्तान पाउर सुभान अल्लाह सुभान अल्लाह बीमार दे रहा शदीद बीमार दे रहा कई तबीब आया कई हकीम आया कई डॉक्टर आया जिए जिए दवा करते वया तीन तीन साए जे तबीयत खराब थे दे वे छो त ही बीमारी जिस्म जे ना है ये बीमारी इश्क जिया है न जो इलाज यार जो दीदार है सुभान अल्लाह मुझे न छेड़ो तबीबो मैं मरीज मुस्तफा हो मेरी जिंदगी जो चाहो मुझे ले चलो मदीना
कई तबीब आया पर नी बने तबीयत खराब थी गई आखिरकार मुरीदन खे खबर पया त फला एरिया में हिकड़ो माहिर हकीम रहंदो आ पर हकीम हिंदू आ साईं खे चवण लगा क़िबला अवां जी तबीयत नासाज़ शदीद तवा अलील बीमार आहियो हलो त फला हकीम खां दवा वठो ॿुधो वठो त ॾाढो माहिर हकीम आहे ऐं काफ़ी मरीज़ खे शिफ़ा मिली आहे सुल्तान बाऊ रहमतुल्लाह फरमाए त न उहो हिंदू आहे हिंदूअ जे दर ते सुल्तान बाऊ जो हलण इस्लाम ते दा जेको अल्लाह खे मंज़ूर बाक़ी आउं हिंदू खां दवा न वठंदुसि उन जे दर ते हली न वेंदी मुरीद वेचारा अक़ीदत वारा मोहब्बत वारा लिखी करे आया ओ हकीम साहब असांजे पीर खे बीमारी थी पया अहिड़ी का दवा ॾे असांजो पीर चङो भलो थी वञे हकीम जवाब ॾिनो मुंहिंजो उसूल आहे जेसि ताईं मरीज़ जो मुआइनो न कंदो आहियां दवा न ॾींदो आहियां मरीज़ खे वठी अचो ऐं ॾिसां त पोइ दवा ॾियां मुरीदन अर्ज़ कयो हकीम साहब असांजो पीर तो वटि अचण नथो चाहे ई दवा हकीम चयो ठीकु आहे जेकॾहिं अवां जो पीर मूं वटि अचण में राज़ी न आहे अवां वञो उन जेका जिस्म ते कमीज़ पाती हुजे कुर्तो जुबो वग़ैरह उहो कपिड़ो खणी अचो ऐं सूंघी अवां खे ॿुधाईंदुसि त बीमारी कहिड़ी आहे दवा एडो माहिर हकीम मुरीद आया हजरत सुल्तान बाऊ रहमतुल्लाह जो कुर्तो खणी आया हकीम वटि हकीम कुर्ते खे पतो कयो उल्टो कयो सूंघी दे वयो केॾी महिल ग़रीबान खे पियो सूंघे केॾी महिल ॿार खे सूंघी रहियो केॾी महिल आसिर खे सूंघी रहियो केॾी महिल गले खे सूंघी रहियो पर जेॾी महिल उन हिसे जे मथां नज़र पई जेको अल्लाह जे वलीअ जे हिन दिलि जे मथां कपिड़ो हो कुर्ते जे अंदरि जेॾी महिल उन हिसे खे सूंघिया तान निकिरी वई चवे तो ओ मुरीदो अल्लाह जी ज़ात जो कसम हिन मरीज़ खे का बीमारी न आहे हिन जो वार वार इश्क़ खुदा में फना थी वियो सुभान अल्लाह जेको कपड़े जो हिस्सो दिल जे मथां ईंदो आहे जेॾी महिल उन खे सूंघई त हकीम खां दाह चवे तो खुदा जी ज़ात जो कसम न मरीज़ खे का बीमारी न आहे का तकलीफ़ न आहे हिन जे रत जे थोड़े थोड़े में इश्क़ खुदा जो वजह सुभान अल्लाह अवां जो पीर बीमार न आहे ऐं बीमार आहे मूंखे वठी हलो त पंहिंजो इलाज करायां हो रूहानी डॉक्टर इन मौल मुरीद हकीम वखे वठी आया सुल्तान बाऊ रहमतुल्लाह जे दरबार में सुल्तान बाऊ हिकु निगाह विधिया निगाह वली में जो तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी सुल्तान बाऊ रहमतुल्लाह ये जो अख खणी निहारियो त हकीम खां ता निकिरी वई ओ काबील तुंहिंजी अखियुनि में दिखातीर काजल इलाही सींग सां फटी घणा फ़क़ीर ॿियो ममार जमीर तुंहिंजो पहिरियों ई पूरो लॻो साईं बस अवां जी नज़र मुंहिंजे अंदर में भाव करे मुंहिंजो इलाज करियो सुल्तान बाऊ रहमतुल्लाह फरमायो तुंहिंजो इलाज आहे पढ़ ला आवाज अचे पियो इल्लल्लाह हाजी सवेरे सल्ले अला ला इलाजे लात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह मुझे पीर पीर जे पीर हज़रत क़दर जिलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान
साईं जो मुरीद हजरत पीर शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाह सुभान अल्लाह जी वलिया आस्थानो लगो पियो मुरीद ईंदा हा दीदार कंदा हा जिक्र वठंदा और एरा में हिकिड़ो कछुअड़ो रहंदो समझो था यार औलिया अल्लाह खे न मञण वारो मुनकर दिल में ख्याल कई वञा ॾिसां त पीर कहिड़ो आयो अल्लाह जे कामिल वलीअ जे दरबार में हेॾे होॾे निहारे जेॾी महिल वलीअ जे जमाल ते नज़र पई त दिल में चवण लॻो यार वाक़ई नूरानी बाहर निकितो ॾिसे त उन जे आस्थाने आलिया जे दरवाज़े जे मथां लिखियो पियो आया शेख अब्दुल कादिर जिलानी सुभान अल्लाह वरी वो ही दिल में वट पेट में मरोड़त ही बिदता शिरका छोड़ अल्लाह जे वली पंहिंजे मसनता वेंदे हुन जे दिल जे राज खे ॼाणी सुभान अल्लाह कामिल मुर्शिद चइबो ई न कयो जेके 40 मेलनि जे फ़ासिले ते भी ख़बर पवे त मुरीद कहिड़े हाल में सुभान अल्लाह मानो चवंदा नबी ख़ैर में ग़ैब न आहे अड़े जण मुंहिंजे हबीब जो कलमो पढ़ियो रब उन्हनि खे बि इल्म अताए ॾिनो सुभान अल्लाह आऊं न पियो चवां अल्लाह जो क़ुरान गवाह है व अल्लमनाहु मिन लदुल्लाह इल्मा अल्लाह ताला पंहिंजे नेक वञण खे इल्म लदुनी ॾिनो सुभान अल्लाह कहिड़ो इल्म लदुनी हिकिड़ो शरीयत वारो इल्म आहे जेको मदरसनि में वेही करे माण्हू 10 साल 12 साल आलिम जी ख़िदमत करे पढ़ंदो आहे पर इल्म लदुनी उहो आहे जेको रब पाण पढ़ाईंदो आहे मदरसे में वञण जी ज़रूरत न आहे किताब पढ़ण जी ज़रूरत न आहे बिठाई तो फरमाए त कंज़ काफ़िया तोरे के लगे पढ़ियो में किताब पढ़ी पसो में वो पाड़ो ही अञा बियो वरी तो फरमाए अखर पढ़ अल्फ जो वरक सब विसारे अंदर तो जार बना पढ़ के शरीफ वाला वक्त जा कामिल गौस कुतुब वक्त जा कलंदर हजरत साईं मियां मोहम्मद कासिम मशहूरी रहमतुल्लाह सुभान अल्लाह कामिल वली साईं जो को मुरीद वयो पे साईं जे दीदार जे ला हलंदे हलंदे विच रस्ते ते ॾिसे त रुपयो उन दौर में रुपये जी वॾी क़ीमत ॾिठी त कंहिंजो किरी पियो आहे खणा या न वेझो वञे वरी सोचे यार मथां कंहिंजो हुजे वरी दिल में ख़्याल अचे त किरी पियो आहे कंहिंजो आहे ईअं पियो आहे खणा ईअं सोचे सोचे दिल में फ़ैसिलो कई त हाणे खणा कोन थो छेड़ो खणी गोबर खणी मिटीअ जो ढेलो खणी हुनजे मथां रखई हाणे भले हिते इहो ढकियो पियो हुजे वञा थो साईं पोइ साईं खां मसइलो मालूम कंदुसि पोइ जेको जवाब मिलियो ईअं सुभान अल्लाह आयो अल्लाह जे वली जो दीदार पे ख़बर चारो कण खां बाद में मसला मालूम कंदे वियो क़िबला जे करे कंहिंजी का क़ीमती शइ किरी पवे वाट ते पई हुजे को धड़ी साईं न हुजे त माण्हू खणे या न खणे अल्लाह जे कामिल वली मुर्गी करे फरमायो मुरीद खणे या न खणे के छड खणे पर उन जे मथां छेड़ो भी न रखजे सुभान अल्लाह अल्लाह जे वली जी निगाह सुभान अल्लाह बाबा खणण या न खण पंहिंजी जगह ते आ पर उन जे मथां छेड़ो भी न रखजे फिक्र जी फरही हक में माठ जो उतारो कल पनो सो पाड़ी में जैसा फसी सुभान अल्लाह अल्लाह जो कामिल वली हजरत सैयद शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह कामिल वली अकमल वली जमदी ही क्या साईं जो बाबू हजरत
सैयद शाह हबीब रहमतुल्लाह फरमा लगो अब्दुल लतीफ जी बाबा अज डांटो खण वञ गाह वढेया इम्तिहान वठणो आ राज वठणो आ त लतीफ जो मुकाम विलायत किथे पे सुभान अल्लाह सोने अब्दुल लतीफ डांटो खयो सुबह खां शाम ताईं घुमदे शाम जो खाली हथ घर मोटे आयो बाबे पुछो अब्दुल लतीफ गाह वधे कोन आए जवाब ॾे बाबा जे पन में काठी में कख में मूड़े में हथ गजात हर कख पन मां अल्लाह जे जिक्र जो आवाज पियो अचे छा वधे कख में कानी में पन में बूढ़े में सर में वण में जे शेख हथ लगाया अल्लाह जी जिक्र सुभान अल्लाह फरमा तो सारंग के सारी मानो मिर्ग में हियो आड़ो अपर आसरे आड़ा तमारे सबो जे समोड जो तब नए सजनी हारी वो कलर प्यारी सगारल सुख थिए सुभान अल्लाह तू असा कदन होदे भी मोड़ा असा के बुधण में न खुदा जो कसम हर शय अल्लाह जो जिक्र सुभान अल्लाह वण जबल झर झक बयाबान जमादात नबादात हता के तवा तजबो करो सुबह जो परे फुटे जे क़यामत पखी भी पंहिंजे गोॾीअ में लात लवंदा है सुभान अल्लाह आई जे करे गाफिल आहे त तो मुझो इंसान गाफिल बाकी हर शय अल्लाह जो जिक्र सुभान अल्लाह आधी रात उठे पखी लात लवंग आधी रात उठे है पखी लात लवंग पंहिंजे मालिक जो हो पंहिंजे खालिक जो सुनो हमद पढ़न आधी रात उठी अल्लाह जे मंदिर परिया हजरत शाह लतीफ भिजाई वयो ख्वाजा मोहम्मद जमान लवारी वाले जो दीदार करन सुभान अल्लाह हजरत सैयद मोहम्मद जमान लवारी शरीफ बदीन का सतो रस्तो जो को कथण शहर वने विच में साईं जी मज़ार सुल्तान औलिया आ इन पाई जा कामिल वली जो अब्दुल लतीफ जड़ा दी हदी दीदार करण सुभान अल्लाह लतीफ साईं आए लवारी शरीफ ख्वाजा मोहम्मद जमा जो दीदार कर देना आसान के तहत तो साईं अंदर जिक्र में है खलीफे के मोकले तो वही साईं के जो त मेहमान आए सुभान अल्लाह केरा आयो मेहमान आए हजरत ख्वाजा मोहम्मद जमा लवारी वाले मुरीद खे चयो तो न खे चो तो साईं मशगूला सुभान अल्लाह अब्दुल लतीफ के जवाब मिलो समझी वयो तो या मशगूलियत दुनिया जी ना है सुभान अल्लाह कारोबार जी ना है धंधे धाड़िए जी ना है वज़कुर फी लफ्ज़ी का तदर्रु व खीफा या जिक्र बारी तारा है या अल्लाह दी याद आए या त मसरूफियत कदे खत्म थियण वारी ना है सुभान अल्लाह या दिल जी धड़कन दिल जो पसा है अल्लाह जे जिक्र की तार वो दम हराम जहले याद तू न हो वो दम हराम जहले याद तू न हो निर्मल तुझो नाम अठे पह अंदर सुभान अल्लाह सिलसिला आलिया नक्शबंदिया तरीको आ साखणदा अंदर कमना अल्लाह बा जिक्र कहू या जिक्र जी का अब्दुल ने संजे वयो राजा हलियो आयो साईं जे आस्थाने में जरे वर सामो आयो हथ बधी चवे तो सामे सफर हलिया सुभान अल्लाह सामे सफर हलिया को परोड़े
मधे जनीन हेठों कंध आऊं नचियती उल्लरे स्वामी प्यारा जे मंज़िल ते अवां आयो आऊं भी न लायो ऐं जेके हेठ कंध करे वेठा आहियो ज़िक्र में आयो अवां खां बग़ैर कोई सरी न आहे सुभान अल्लाह शाह अब्दुल देव रहमतुल्लाह ने इए चयो त हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान वारे जवाब ॾिनो की नाही सुभान की न आई की न थी वञ की न कमा लाग आपा लोक जा लासे सब लहरा सामी को सलीदा या रगाल पिरिया जे कुछ जी की नाही की नथी वही की न लतीफ़ तेरी नफ्स के मारिया अना के मारिया पंजे वजूद के फना कर दुनिया जा सब राब्ता तोड़े वो अचत तो के यार जे इश्क के सुभान अल्लाह की नाही की नथी वही की न लागा का लोग जा ला मना न वो सब नफी में छड़े पंजे अना के मारे वजूद के फना करे को अचत तो के सुभान अल्लाह लते सायल कयो किबला छा कया कलम वेइयो सुभान अल्लाह कलम वही वयो का सर त्यो के सुहाग ले आई छा करया मुकद्दर लिखजी वयो तकदीर लिखजी वई जेको नसीब में हो कलम लिखी छड़ियो हाणे छा कलम लिखो अगे जिते पुजे न पहा कैसे दिया कहा तब प्रिय मूसा ही कयो हजरत ख्वाजा मोहम्मद समा लवारी वारे जवाब नो का गालाए जे कलम लिखी छड़ियो तब मेकण वारा भी आहिन सुभान अल्लाह जवाब रे वनी वह बट दिन सुभान अल्लाह हाणे थकाया या भूख लगी अल्हम्दुलिल्लाह थकता असा के होण खपे रात जसो अवां खाती वरी दुआ में वञो पर अवां जे दुआन सां दस्तगीर जे फैज़ सां जान हली ए जिंदगी गुजरी वई मेलन में बाजारन में शादिन में पर हे घड़ियो जेके यार जे कचहरी में वेठो इन्हनि जो मुंड मांगो इन्हनि घड़ी जो खजरे अजर मिलंदो पोचंदे हाय पूरी जिंदगी न जिक्र में गुजरी रया थई रात सुबह की साच लो लो मज लतीफ चवे करकनी की तात ये जोगिन सदीदा दे तेरे भाग हजरत शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह जवाब नो साईं कलम लिखी सके हजरत ख्वाजा मोहम्मद ज़मान वारे जवाब नो तवने वह वटतना कलम जत जे हथ में मेटे अंग अगिया वारे प्यार लिखन पनो सो पाड़ी जैसा पसी प्रिय खे सुभान अल्लाह वजह अल्लाह वारा जे दरबार में उते उए कलम रखान जेके तुझी तकदीर खे बदलाइंदा चोर होदे तमूर बनाइंदा सुभान अल्लाह गुनाहगार होदे त नमाज़ी बनाइंदा शराबी होदे त तुखे मस्जिद जो नमाज़ी बनाइंदा हजरत ख्वाजा बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह वेठो वाहिकड़ो हमरा अची गुजरियो सुभान अल्लाह कादे हजरत ख्वाजा बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह जे अगे हमरा अची गुजरियो साईं फरमाए कादे की वञा तो मक्के सुभान अल्लाह कादे जो मक्के दुआ कर अल्लाह ऐसी जिंदगी दे जो की मक्के में गुजरे रात मदीने में जैसे मदीने जो शौका से सुभान अल्लाह मदीने जे माणे जे बोले वणे थे ला इलाहा इल्लल्लाह जे लोले वणे थे ला
गलगड़े का जैसा ओ गलगड़े का जैसा चोले बड़े थे ला इलाहा इल्लल्लाह जिलोले बड़े थी कादे किसाना पे हज मक्के पे वजह ओते छाए अल्लाह जो घर सफा मरवा दे पाड़े आबे जमजम हजरे अस्वदा हजरत बायरे मसामी रहमतुल्लाह फरमायो तुझे मरिया मक्के भी गए घर जो दीदार कंदे हिते मुंह वट वेंदे त घर वारो मिली भी नहीं अल्लाह अल्लाह किए जाने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं जो खुदा से मिला देते हैं कपड़े जे दुकान का कपड़ों में न दुआ अतर जे दुकान का खुशबू में न दिया लोहार जे दुकान का लोह में न दे सोनारे जे दुकान का सोन में न दे अल्लाह वारन जे तरता रब मिल गई तुझे मुझे पीर हुजूर सैयदना अब्दुल कादिर जिलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जम्मत ही सुभान अल्लाह रमजान शरीफ जे अंदर साईं जी विलादत थई थोरो वडा थिया जने समझदार थिया अमर वनी मदरसे में विया सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीरन जा पीर अज रब जे पाक कुरान जी तिलावत जे ला पढ़ जे ला उस्तादात वे सुभान अल्लाह मुसलमान तू भी पंजे बचण खे रब जे कुरान जी तालीम सुभान अल्लाह अज का 1400 साल पहले मदीने के साईं फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु अवामा वो भलो आ जो कुरान पढ़दो आ इन के कुरान पढ़ सुभान अल्लाह ईमान वारो अवा ता भाग वारा आयो साईं हाफिज गुलाम मदरसो भी कायम कयो सुभान अल्लाह पंहिंजे बचन खे अल्लाह जे कुरान जी तालीम ॾे औलाद जे हक़नि मां सभ खां पहिरीं हक़ इहो आहे त पंहिंजे बचन खे रब जो कुरान पढ़ा जेकॾहिं स्कूल जी तालीम ॾे थो त बि भलो आहे पर स्कूल पढ़ाए न पढ़ाए तुंहिंजी मर्ज़ी आहे पर कुरान जी तालीम पहिरीं आहे उहो अमीर जेको पंहिंजी न्याणीअ खे ॾाज में करोड़ों ॾे बंगला ॾे गाॾियूं ॾे ज़मीनूं ॾे पर उन जे निस्बत में को ग़रीब आहे पंहिंजे न्याणीअ खे कुझु बि न पियो ॾे रुॻो रब जो क़ुरान पढ़ाए ॼण हुन अमीर खां लख दर्जा मथे ॾाज ॾिनो हाफ़िज़ साहब जेको मदरसे जो बुनियाद रखियो आहे इन मदरसे खे को मलाइक कोन अची ठाहींदा ठाहींदो अल्लाह ई पर तुंहिंजे मुंहिंजे हथ एक कामिल वली जी गाल तो बुधाया त मदरसे सां तावन जे बारे हजरत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह बुधो तो कामिल वली अकमल वली सरवरी जमात जा सरवान हजरत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह ने नंढड़ो बचपन जो आलम साईं जे पाड़े में को मदरसो हो मौली साहब साईं जे बाबे वटि ईंदो साईं मखदूम साहब जा वालिद साहब जा पैसे वारा ईंदो हो साईं जो मदरसो आहे तालिब आहिनि जॻह बनानी त साईं जो वालिद कुझु पैसा ॾींदो हो जंहिं मां मौली साहब जे मदरसे जी पूरी न पवंदी वरी वीचारो महीनो ॿ छॾे वरी चकर लॻाईंदो साईं मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह नंढड़ो आहे पर दिलि में एॾो जज़्बो हो काश अॼु सॼी दौलत मुंहिंजे हथ में हुजे हा त नाने जे दीन ते क़ुर्बान कयां सुभान अल्लाह महबूब जे दीन का कुर्बान कयां सुभान वॾे जगह मौली साहब आयो साईं ॾिठो एक भेरे जे मौली साहब आयो पे त मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह नंढड़ा हुआ टोड़ी वई परे हुन मौली साहब खे मिलिया सुभान अल्लाह मौली साहब तू ईंदो आहीं मदरसे जे तावन जे लाइ पर बाबू घट तावन कंदो अॼु तोखे तरीक़ो तो ॿुधायां तू यो तरीक़ो कर बाबा तोखे दिलि खोले तावन कंदो चंदो ॾींदो तुंहिंजो कमु सुभान अल्लाह कहिड़ो तरीक़ो आऊं हली तो बाबा जे घर में पिया तू अची चइज साईं जे करे तो अॼु पैसा घणा न ॾिना जे मां मदरसो ठाहे सघां थोरा पैसा ॾींदे ऐं बदुआ ॾींदुसि तुंहिंजो नूह मरी वेंदो तू रुॻो ॻाल्हि कजां ॼाणी वाणी अखियूं बंदि करे ज़मीन ते किरी पवंदी सुभान अल्लाह पोइ जॾहिं तुंहिंजो कमु थी वञे तूं चोजां उथी
दीन जो दर्द हज़रत मखदूम सरदार रहमतुल्लाह टोड़ी वने बाबे जे घर में वेठा मौली साहब आयो आ किबराज मुखे घणा पैसा दे मदरसो बनाणो आ जे नदी दे तदुआ बदुआ दिन सुनु मरी वेंदो अजा गाल करनी देर हुई हज़रत मखदूम सरदार रहमतुल्लाह अखियों बंद करे ज़मीन ते गिरी पिया सुभान अल्लाह साईं जो बाबे जो बाबा खण खदानो जो को वड़े वनी मदरसो बना पर पचड़ो था हाणे मौली साहब परेशान नु उथी नु न पियो थे सुभान अल्लाह ओ साईं इज्जत जो मसलो हाणे उते सजड़ा करे दाव करे पर मदो सरवनूर रहमतुल्लाह पियो देख मौली साहब हथ बदा वास्ता देना साईं ता करे उते मौलवी कहर करे छे अज न उथारे हां साईं छाजे ला चवे तो अल्लाह दे रात जो कसम मौली साहब अज जियो अखियों बंद करे पानो बनाए जमीन ते गिरस खुदा दे रात जो कसम जमीन ते कौन पैदस हुसैन जे नाने फाकरन में भरे वरतो अख फिरिया जी अख में अज पुसण सदोक में लाहे दे लतीफ चवे यरस सिय सोधो चम पुन गिरी वने तम तब अख फिरिया जी अख में छनी हाथ के बटे खड़े मना यार जो दीदार करया मोहन जमाल में बेनिहारो आशिक जहजो सुबहान मथे मुहिजे मोहम्मद जो अन्या शान मथे आए मौली साहब मोहन चेहरे जो दीदार में कयो जो आशिक खुद खुदा पान सुभान आशिक जहनो सुबहान मथे मुहिजे मोहम्मद जो अन्या शान मथे मुहिजे अरबी जो अन्या शान मथे बीबी जुलेखा जे मोहम्मद से हा तो यूसुफ पुठिया वरी कौन बने हाय ओ वो यूसुफ किथे किन आने किथे ओ वो यूसुफ किथे किन आने किथे मुहिजे मोहम्मद जो अन्या शान मथे मुहिजे अरबी जो अन्या शान मथे फरमायो ऐ नूह तोखे मुझे दीन जो दर्द तोखे मुझे दीन जे इदारा मदरसा जो दर्द है तो अज बचपन में ये एड़ो अंदाज अपनायो आ जो मां महबूब खे जो प्यार लगे जो तोखे पंजी झोली में जगह सुभान अल्लाह मदरसा ये आम गाल ना है स्कूल हुजन कॉलेज हुजन अमेरिका जो एड मिले तो उन्हनि वहाबी खे सऊदी खां चंदो मिले तो पर अहले सुन्नत जे हक वाली जमात वेचारिया उन जो हमेशा वो के खां असां चंदो न वठंदा आयो न अमेरिका खां न सऊदी खां इन आशिकन जे हलाल कमाई सां मुस्तफा जे दीन जा मरकज छे सुभान अल्लाह आसान तरीको तव्हां खे ॿुधायां जंहिंजा बि मिट माइट माउ पीउ दोस्त यार वफ़ात करे विया हुजनि बहितरीन तरीक़ो आहे असां तव्हां जेको फ़ोन कंदा आहियूं ॾोह कंदा आहियूं चालियूं कंदा आहियूं ख़ैरात कंदा आहियूं कोई बि अल्लाह क़बूल कंदो सुठी शइ आहे पर बहितर सदको इहो आहे वसीलो इहो आहे ईसारे सवाब जो तव्हां पंहिंजे मरूबियनि जी नियत सां मदरसे सां दावत सॼो वठी ॾियो ब्लाक वठी ॾियो रेती वठी ॾियो सीमेंट वठी ॾियो कंहिंखे बि न ॿुधायो यकीन सां चवां थो मदीने वारे साईं जी हदीस आहे
जे साईं वो सरियो उहे ब्लाक वो सीमत इन मदरसे में इन मस्जिद में इन दीनी कम में लगल होंदो तो जे मरूम खे भी सवाब मिलंदो रहंदो तोखे भी सवाब मिलंदो सुभान अल्लाह असा खैरात वजू कंदा मुफ्ती मुनीब रहमान साहब तकीन में फरमाया ॾाढी सुठी ॻाल्हि असा सुने जो पैसो रुगो जलसन ते खाद पीते वेंदो सवा दिगियो लाथो 100 दिगियो लाथो आयो खाई हलाया सुठी शय पर काश असा इहो पैसो जे करे मदरसन ते लॻाए तो हर गोठ में इदारो हुजे हा हर मस्जिद में आबाद हुजे हा पर अज असा सुने जी मस्जिद में वुदू खानो आहे तो पानी ना है पानी आहे तो लोटो ना है जो तो असा जी इन तरफ तवज्जो ना है मुसलमानो ये मदरसा असा जी ईमान जा मयार ये दीन जा मीनार है इते हे गुलदस्ता है गुलड़ा हे जेके पढ़ंदा कुरान की तालीम हासिल कंदा गोठ आबाद थिंदो इलाइको आबाद थिंदो मुल्क आबाद थिंदो ऐसा तमा जने मरी वेंदा थी ये बचड़ा कुरान पढ़ियल होंदा त असा जे कब्र ते अची रब जो कुरान सुभान अल्लाह पूरी जमात के खुदा शाह जने कुर्बानी जो टाइम अचे त खलू साईं जे मदरसे दियो रमजान जो महीनो अचे त ज़कात फितरो सदको साईं जे मदरसे दियो वो भी अल्लाह ताला तौफीक ॾिने जने फसल दे का तौफीक हुजे न साईं ते थोरो करो न मुते थोरो करो पंहिंजी आखिरत सवारण जे ला ऐं आखिरत जे अंदर सवाब जो अकाउंट खोलण जे ला तव्हां इदारे सां तावन करियो अवां भले मरी वञो पर जेसिताईं अवां जो इहो तावन हूंदो मदरसे में क़यामत ते अवां खे नेकियूं मिलंदियूं सुभान अल्लाह तावन कंदो या न तो इंशाअल्लाह अल्लाह तौफीक अता फरमाए पीर जो पीर अब्दुल कादिर जिलानी वेठो उस्ताद फरमायो पढ़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं बिस्मिल्लाह पढ़ी उस्ताद तो चवे पुट पढ़ अलिफ बा ता साईं फरमायो न साईं इता कौन पढ़ंदुस पुट किथां पढ़ंदे फरमाया तो सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर सुभान अल्लाह कारी साहब हिता पढ़न पटकाए तो केर पढ़दो पहले सिपारो केर पढ़दो बियो केर पढ़दो ए पहले 15 सिपारा केर पढ़दो सही याद आई सुभान अल्लाह अब्दुल कादिर मदरसे में अज आयो किथा पढ़ी आयो चवे तो साईं दुनिया में नमाज बेचो सुभान अल्लाह मुझे अमर कुरान जे 15 सिपारा जे हाफिज आवे जने चंद हलाईंदी वी कुरान पढ़दी जने दसी विलोड़े देवे कुरान पढ़ देवे माने बचाई देवी कुरान पढ़ देवे मामा जे पेट में कुरान बुद्धि करे 15 सिपारा याद करे आयो आया लाखिर लतीफ फरमायो तमुना दूर सेना सदा सदा सियल सजदे में सैयद चवे गोदा गोदड़ियल वकान का कौसैन औ अदला तनागा यनमल अल्लाह वलियुल लज़ीना आमनु युखरिजुहुम मिनज़-ज़ुलुमात इलल-नूर अहली परलपुरल वो सैयद चवे सदल या कल पुछी तो कहड़े सुभान अल्लाह पेरान पीर जा असा तमा मुरीद अदा मुरीद आहियूं पर मुरीद को ना है चारिय पंजा दे गयो दमा त मस्त कलंदर पेट जे अंदर आई जेडी मला नमाज जो टाइम जे त हमरा वरी मस्जिद से बाहर हुजे इयो मुरीद ना है इयो को ठग चे पीर के पीर सा जे करे मोहब्बत आहे त दस्तगीर जे नक्शे कदम ते हल पहली रब जी नमाज सुभान अल्लाह रोज है जलसा हो जा पर जे करे तू नमाज ही नथो बंदी तो जलसा जो फायदो ताजदार मदीना फरमायो तो मुझा गुलामो जे करे नी चायो था हसनैन जे नाने जो दिल छरे असा का अखियों थरन तमा मुस्तफा जो अखियों नमाज सुभान अल्लाह हाने खबर पहुंदी पौने 2 बजे जमात है अजान में ची चुकी है
हाणे खबर पवंदी त बिरयानी वारा केर है ऐं दस्तगीर जा सच्चा मुरीद केर है। सुभान अल्लाह। हिते हमरा वरी खिलिया अदा अज त टाइम आ, अज त मौक़ो आ जेके न पढ़ंदो आ अज भी अहद कर रब कंदो यारी वाजे सदके मरण ताईं नमाज पाबंद थी। सुभान अल्लाह। ये त मौक़ा न यार नथो छॾे, समझो था शैतान हे मामा जले आई कपड़ा पाली त हे बाना अज दस्तगीर जे यारे जे सदके मौक़ो मिलियो। सुभान अल्लाह। अज न पुनर रब जे दरबार में छुटी। खुदा जो कसम वडेरो नाराज थी वने तो के परचाण में टाइम लगत, पीर उसी वने तो के मिनतो कौन पदो टाइम लगतो, अमड़ कावड़ जी वने मञाण में टाइम लगतो, पर पुनर रब परचाण ॾाढो। सुभान अल्लाह। केॾो बेनमाज़ी, केॾो गुनाहगार शराबी आहे, तौबत नसूहा करे सर सजदे में रखी न गुनाहगार अखिन मां लुट लाट। हदीस पाक जो मफ़हूम केॾो गुनाहगार सच्चो वाइदो करे तौबत नसूहा करे सर सजदे में रखी जॾहिं रोवंदो आहे ये लुड़कना ज़मीन ते पुॼंदा न आहिनि, रब गुनाह पहिरीं माफ़। अॼु मौक़ो आहे जेके नमाज़ी अल्हम्दुलिल्लाह जेके न पढ़ंदा अॼु उहे गुनाहगार जे चवण ते नमाज़ पढ़नि इंशाअल्लाह ज़िंदगी भर अल्लाह उनखे नमाज़ जो पाबंद बनाईंदो ऐं परेशानी बि रब दूर। असां तव्हां भाग वारा आहियूं जो अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो पीर मिले। सुभान अल्लाह। असां सुनियन जा सब पेरा भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह। आऊं चवां दस्तगीर जो दर तव्हां छा चवंदा? सुभान अल्लाह। असां सुनियन जा सब पेरा भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह। सवताम दुनिया में भाई पर याद जो लंगर सुभान अल्लाह। यारे जो लंगर ना है, यारे के लंगर में दुआ दिया, दवा दिया, शिफा। सुभान अल्लाह। अल्लाह ने गोठ के शादो आबाद फरमाए, अल्लाह महफिल करण वाले के शादो आबाद फरमाए, अल्लाह ने जामा मस्जिद हादा मदरसे के शादो आबाद फरमाए, अल्लाह आवां जो अचण रहण कबूल फरमाए, मुझो ॿुधण कबूल फरमाए, दस्तगीर जे सदके रब मूं समेत जमले जमात का बेड़ा पार फरमाए। वमा अलैना इल्ला बलाग। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह अन्हु जे गादी नशीन जी आमद थी रही आहे।